बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनास सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अज असांजो वीडियो पीर ऑफ गंबट ऐं पीर ऑफ रानीपुर जी तारीख़ उन जे हवाले सां आहे। सैयद सुहारन सगोरन जी तारीफ़ सां उन जी तारीख़ त उन्हनि जा वॾड़ा काथां आया हुआ ऐं सिंध में कीअं दाख़िल थिया उन जी पूरी अवल खां वठी आख़िर ताईं तव्हांखे हिन वीडियो में मालूमात। हिते गंबट शरीफ़ में पीर सैयद नाले चङो रहम जे चाचे पीर सैयद खमीस अली शाह जिलानी रोज़ बरोज़ तरक़ी थी कई ऐं खल खुदा जी रहबरी थी कई। हर आला अदना सां हिक जहिड़ी लियाकत रखंदो हुयो ऐं उलमाइन फ़क़ीरनि में पिण घण क़दर कोशिश कंदो रहंदो हो। अगर कंहिं भी मामले में इस्लामी सोरिश बर्पा थींदी हुई त मखदूम साहब खड़ाइण सां यकमश्त थी चेन चङी रीत मदद कंदो हो। मखदूम साहब जन खे तज़ीम क़दीमी ख़ानदान जे लिहाज़ सां सैयद मोहम्मद शाह जिलानी बगदादी खे मद्देनज़र तमाम ज़्यादा रखंदो हो। सदाकत सां खे नवाज़िश फरमाईंदो हो। पंहिंजी समूरी उम्र फैज़ रसानी 2 रमज़ान उल मुबारक मसरूफ़ करे बरोज़ सूमर 1929 ईस्वी में वफ़ात कई। नाज़रीन खेन 7 फ़र्ज़ंद तौलद थिया। पीर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जिलानी जेको संदसि हयाती में वफ़ात करे विया हुआ। पीर सैयद गुलाम मुर्तदा शाह जिलानी, पीर सैयद गुलाम बाक़िर शाह जिलानी, पीर सैयद शाह मर्दान शाह जिलानी, पीर सैयद मर्दान शाह अली मर्दान शाह जिलानी, पीर सैयद अब्दुर्रहीम शाह जिलानी, पीर सैयद नासिरुद्दीन शाह जिलानी, पीर सैयद पनील शाह जिलानी, पीर सैयद खमीस अली शाह जिलानी जी वफ़ात खां पोइ संदसि फ़र्ज़ंद पीर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह जिलानी संदसि मसनद नशीन थियो। उहो साहब तमामु ज़ाहिद पारसा मुतबे शरह हुयो। संदसि अक्सर वक़्तु सलात ख़्वानी ऐं ॿियनि वर्द वसाफ़नि में वसर थींदो हुयो। संदसि भाइटियो पीर सैयद हाजी नजीबुद्दीन शाह जिलानी वलद पीर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जिलानी पिण शरीफ़ नेक नियत माण्हू मुतबे शरह हुयो। इन पंहिंजे नाना साईं पीर सैयद सालिह शाह जिलानी दुआम सां रानीपुर में सुकूनत अख़्तियार कई। पीर सैयद गुलाम मुर्तज़ा जिलानी बरोज़ खमीस 5 शवाल 1968 ईस्वी में दिसंबर जे महीने में 6 तारीख़ 1388 हिजरी में वफ़ात कई। खेन 2 फ़र्ज़ंद हुआ। पीर सैयद मोहम्मद शाह जिलानी दोम, पीर सैयद अब्दुल फ़त्ताह शाह जिलानी और पीर सैयद मोरियल शाह जिलानी। पीर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह जिलानी वफ़ात खां पोइ संदसि फ़र्ज़ंद पीर सैयद मोहम्मद शाह जिलानी सदाद नशीन थियो जेको सदर ज़ियाउल हक़ जे दौर में सेनेटर बि थियो हो। संदसि वफ़ात बरोज़ 9 दिसंबर 1412 जमादुल सानी अरबा जे ॾींहं में थी। संदसि वफ़ात खां पोइ संदसि फ़र्ज़ंद पीर सैयद असदुल्ला शाह जिलानी सजाद नशीन 5 सफ़र ते जानशीन थियो। संदसि वफ़ात बरोज़ अंगारो 2012 में थी। दिसंबर 19 हिजरी 1434 में हिन वक़्तु संदसि फ़र्ज़ंद पीर सैयद सखी अबू मोहम्मद सालिह शाह जिलानी दरगाह गोसिया जिलानी गंबट शरीफ़ जो गादी नशीन आहे। नाज़रीन हर साल रबीउल सानी जे रात जो हज़रत सैयद सुल्तान औलिया पीरान पीर महबूब सुबहान अब्दुल कादिर शाह जिलानी बगदादी अल हसनी वल हुसैनी जी यारी शरीफ़ मल्हाइण लाइ गंबट शरीफ़ में रबीउल सानी जी रात ते रानीपुर शरीफ़ में ऐं 12 जिलानी पीरन सैयदनि जा हज़ारे मुरीद अक़ीदतमंद पाकिस्तान जे सभिनी सूबनि खां पंहिंजी सिक ऐं मुहबत जे सॻे में अचजी